नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठठे में ख़बर ॾींदा हलूं त ठठे सजावल जे ज़िले में ग़रीब आवाम में पंहिंजे पाण खे मल्हाईंदड़ शहराज़ी ख़ानदान जे सरवाण अॻूणो सूबाई वज़ीर मरहूम सैयद एजाज़ अली शाह शहराज़ी जी यादि में संदसि फर्ज़ंदनि MNA सैयद अयाज़ शाह शहराज़ी ऐं मरकज़ी आरियान तंज़ीम पाकिस्तान पारां अॼु 22 ऐं 23 जनवरी ते 2 रोज़ा मुफ़्त अखियुनि जी कैंप शहराज़ी हाउस ठठे ते मरकज़ी तंज़ीम आरियान पाकिस्तान जे तावन सां जारी है, जंहिंमें पाकिस्तान जे माहिर अखियुनि जे डॉक्टरनि जी निगरानी में अखियुनि जे मरीज़नि जो मुफ़्त इलाज करे खेनि चश्मा दुआऊं ॾियण समेत अखियुनि जे मरीज़नि जो फौरी तौर ऑपरेशन करे खेनि मुफ़्त लेंस लॻाइण वारो सिलसिलो पहिरें ॾींहं खां जारी थी वियो आहे, जिते वॾे तादाद में मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां आयल अखियुनि जा मरीज़ पहुता आहिनि। इन मौक़े ते मरहूम सैयद एजाज़ शाह शहराज़ी जे फर्ज़ंद MNA अयाज़ शाह MPA रियाज़ शाह संदसि भाउ अॻूणो ज़िले नाज़िम सैयद शफ़क़त शाह शहराज़ी अखियुनि जे कैंप जो मुआइनो करे मरीज़नि खां हाल अहवाल वरिता। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।